बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीवन पल झूठो हो, ॼण को सुंदर सपनो हो। रात सजी हुई, माक रुनी, गुल सुबुह जो मुटियो हो। अस्सलाम वालेकुम। अवां जो पंहिंजो ज़मीर देसी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अवां जे लाइ दुआऊं, अवां जिते बि हुजो आबाद हुजो ऐं हमेशह गुलाब जे गुल जियां मुस्कुराईंदा रहो। दुख अवां खां परे हुजनि ऐं सुख अवां जे वेझो हुजनि। साईं मुंहिंजा ईद जो ॾींहुं जेको हूंदो आहे उहो हमेशह नंढनि ॿारनि जे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे। ऐं ॿार जेके आहिनि उहे ईद जे ॾींहुं ॾाढा ख़ुशि हूंदा आहिनि ऐं उन्हनि में हिक ॿिए सां मेल मिलाप हूंदो आहे, हिक ॿिए सां रांदि रूंद खेॾंदा आहिनि। हा, विढ़ंदा ज़रूरु आहिनि लेकिन कावड़ न कंदा आहिनि हिक ॿिए सां हसद न कंदा आहिनि, हिक ॿिए सां साड़ न कंदा आहिनि, हिक ॿिए सां बुग़्ज़ न कंदा आहिनि, जल्दी जल्दी ठही वेंदा आहिनि। हा साईं मुंहिंजा, ॿारनि में कावड़ न हूंदी आहे। ऐं हिन धरतीअ ते, हिन ज़मीन ते वेही करे रांदि रूंद खेॾंदा आहिनि ऐं रांदि रूंद खेॾंदे मिटीअ जूं ढिगड़ियूं ठाहींदा आहिनि ऐं मिटीअ जूं ढिगड़ियूं ठाहींदे जन्नत बि ठाहे छॾींदा आहिनि, वरी उनखे ड्राहे छॾींदा आहिनि। पर जल्दी हिक ॿिए सां वरी परची वेंदा आहिनि जेकॾहिं विढ़ंदा आहिनि त। याने उन्हनि में हिन धरतीअ में जेका ख़ुशबू ईंदी आहे उन ख़ुशबूअ सां गॾु हिक ॿिए सां प्यारु कंदा आहिनि, मुहबत कंदा आहिनि। ऐं तॾहिं मां अव्हां ताईं इहे ख़्यालु पहुचायां थो त ईद हमेशह नंढनि ॿारनि जे लाइ हूंदी आहे, छो त उन्हनि जी दिलि साफ़ु हूंदी आहे ऐं हुननि जी दिलि ते कट न हूंदी आहे, हुननि जी दिलि ते मुहबत हूंदी आहे, हुननि जी दिलि में प्यारु हूंदो आहे, हुननि जी दिलि में ख़ुलूस हूंदो आहे। उन करे ईद हुननि जे लाइ हूंदी आहे। हा, वॾा साईं, वॾा जेके हूंदा आहिनि थोरियुनि ॻाल्हियुनि ते हिक ॿिए सां कावड़ कंदा आहिनि ऐं कावड़ जा जबल करे छॾींदा आहिनि ऐं कावड़ जा पहाड़ करे छॾींदा आहिनि ऐं हिक ॿिए सां ठहण जी कंदा ई न आहिनि। ईद जे ॾींहुं बि हिक ॿिए सां बुग़्ज़ रखंदा आहिनि ऐं हिक ॿिए सां मिलणु मुनासिबु न सम्झंदा आहिनि। ईअं छो थींदो आहे? इहे सवाल अव्हां ताईं मां पहुचायां थो, इन्हनि सवालनि जा अव्हां जवाबु ॾींदो। पर जेकॾहिं को हिकिड़ो असांजो पिरीं प्यारो मुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल करे परची पोइ कावड़ खे छॾे त बहितरु थींदो, या मुंहिंजी कामयाबी हूंदी। साईं मुंहिंजा, हाणे अचूं था त ईद जे ॾींहुं कंहिं पिरीं प्यारे जो इंतज़ारु बि हूंदो आहे। माण्हू सफ़र करे इस्लामाबाद खां ऐं परे परे खां मोटी पंहिंजे ॻोठ, जेकी ॿहिराड़ी जा हूंदा आहिनि, जेकी शहर जा हूंदा आहिनि, पंहिंजे पीउ माउ सां, पंहिंजे प्यारनि सां अची ईद कंदा आहिनि। सुभान अल्लाह, केॾो उहो ख़ुशीअ जो ॾींहुं हूंदो आहे। पर इंतज़ारु, कंहिंखे इंतज़ारु हूंदो आहे, कंहिंजे भाउ खे पंहिंजे भेण जो इंतज़ारु हूंदो आहे, भेण खे भाउ जो हूंदो आहे ऐं पुट खे वरी पंहिंजी जीजल अमड़ जो इंतज़ारु हूंदो आहे। इहे इंतज़ार हूंदा आहिनि, इहे इक़रार हूंदा आहिनि ऐं इन्हनि इंतज़ार में, इक़रार में पंहिंजे पिरीअ खे ॻोल्हणो पवंदो आहे। कॾहिं माण्हू कंहिं तस्वीर खे ॾिसी ऐं उनखे ॻोल्हींदो आहे, तस्वीर में उनखे यादुनि में गुम थी वेंदो आहे, यादुनि में उनखे ॻोल्हींदो आहे ऐं पंहिंजा ॾुख सूर ऐं मुहबत पल पल उनखे अर्पे छॾींदो आहे। कॾहिं घर जे दीवारुनि सां पंहिंजे पिरीअ खे, पंहिंजे प्यारे माण्हूअ खे माण्हू ॻोल्हींदो आहे, कॾहिं ॻोठ जे घिटियुनि में ॻोल्हींदो आहे, कॾहिं रस्तनि ते ॻोल्हींदो आहे ऐं उहो इंतज़ारु हूंदो आहे। यकीननि इंतज़ारु तमामु ॾुखियो आहे ऐं ॾुखियो इंतज़ारु हूंदो आहे ॻोल्हण जो। ऐं उहो इंतज़ारु इंसान खे दिलि में पियो खाईंदो आहे ऐं दिलि में पियो दर्द महसूसु थींदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं माण्हू रस्तनि सां गॾु ऐं ख़्यालनि सां गॾु दिलि में बि कंहिंखे यादि कंदो आहे ऐं पुकारींदो आहे ऐं सारींदो आहे। हा, कॾहिं कॾहिं माण्हू चंड सितारनि खां बि पुछंदो आहे। हा साईं मुंहिंजा, कॾहिं कॾहिं पंहिंजे पिरीअ खे ॻोल्हण जे लाइ चंड सितारनि खां बि पुछंदो आहे ऐं इंतज़ारु कंदो आहे ऐं ॻोल्हींदो आहे, रस्तनि ते निहारींदो आहे, दग में दीद कंदो आहे ऐं ॻोल्हींदे इंतज़ारु कंदे, इक़रार कंदे साईं मुंहिंजा ईद अची वेंदी आहे। ऐं ईद अची वेंदी आहे त अहिड़ी हिकु ख़ूबसूरत शाइरी आहे
मुंहिंजी दिलि जे दुआ अवां ताईं पहुचायां। अचो त गॾिजी ॿुधूं ऐं अव्हांखे जेकॾहिं पसंदि अचे त पंहिंजे प्यारनि ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कजो। अव्हांजो पंहिंजो ज़मीर ॾेसी अव्हां खां मोकिलाए थो साथ सलामत अला निगहबान। पर वञिजो काॾहें न, ही कलाम ज़रूरु ॿुधिजो। अला निगहबान। इज़हार कदे हिदयती वे इज़हार कदे हिदयती वे इकरार कदे